ठट्टो में खबर ॾींदा हलो तो मसामात ज़ाहिदा ज़ाल यूसुफ गांव वेठल दुबई स्टोर मकली अवामी प्रेस क्लब ठट्टो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कुछ ॾींहं पहिरीं 4 नामालूम माण्हुनि हमलो कयो। पहिरीं हमलो गुलामुल्ला रोड ते कयो ऐं ॿियो हमलो दरगाह शेख आले वटि राति जो टाइम जॾहिं आउं बंगले तां कमु करे घर तरफ़ वञी रही हुयुसि। ॿिनि मोटरसाइकिलनि ते 4 ॼणनि मुंहिंजा कपिड़ा फाड़िया ऐं मूं ते कातिलानो हमलो कयो। जॾहिं मूं रनियूं कयूं त आसपास जे माण्हुनि आसपास जा माण्हू पहुची विया ऐं हमलावर फरार थियण में कामयाब थी विया। हिन हमले दौरान हिननि हमले आवरनि मां हिकु जो पर्स इते किरी पियो जंहिंमें हिन जा शनाख्ती कार्ड मौजूदु हुआ। मूं इहे कार्ड ऐं पर्स मकली पुलिस खे ॾिनो ऐं हिन नामालूम माण्हुनि जे मथां NC बि कटाई हुई जेके 4 ॾींहं गुज़री विया पर मकली पुलिस का बि कार्रवाई न कई। मसामात ज़ाहिदा गांव SSP ठट्टे खां घुर कई आहे त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं हमलावर खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। पहिरियों साल तुर्की में रहीसि, पोइ साल खां पोइ कराची वेलीसि, पोइ हींअर आउं मकली ते विरां। अच्छा हिते आउं कमु कंदी आहियां, घरनि ॿ 2 घरनि जो कमु कंदी आहियां। पोइ हुतां मुंहिंजी धीउ आहे शेखाली ते, हुते बि वईसि त हुते मां 4 माण्हुनि हमलो कयो त अहिड़ी बुरी हालत सां मुंहिंजा कहूं ऐं माण्हुनि मूंखे ॾिठा ॿार अड़ी वड़ी करे मुड़ा आया पोइ हुन ते आउं थाणे ते वईसि। थाणे में मुंहिंजो कुझु कोन कयो। पोइ कल्ह आउं शिकायत वारे ते वई आहियां, उन पर उहो मुंहिंजो मसइलो कोन कयो। तुर्की वारनि त वरी मोकिलियो, हुते वई हाणे उहो होॾा में मोकिले पिया, अञा को मुंहिंजी ॻाल्हि नथा करी। छा आहे ख़बर कोन्हे। तव्हां ते हमलो पहिरीं जगह थियो या पहिरीं बि काफ़ी थियो आहे? पहिरीं थियो, पहिरीं 3-4 दफ़ा मुंहिंजी थियो। गाॾी में ईंदी मुंहिंजे मां फुरींदी त मूंखे ख़बर कोन पई त उहो माण्हू अॻे मुंहिंजे पोयां आहिनि। पर जॾहिं उन वाक़ई मूं ते इहा हाल थियो त वाक़ई उहो ई साॻी माण्हू मुंहिंजे पोयां आहिनि। इहो घणा ॼणा हुआ? 4 ॼणा हुआ। 4 ॼणा हुआ। 4 ॼणा हुआ। हिकिड़े जो त मूं मास्क लाथो, हुनखे आउं सुञाणे पिलाईंदसि ॾिठो हुनखे तस्वीर बि पाए, हुनजी जे फोटो कापी, हुनजी सभु शनाई गाॾियूं इहे सबूत सभु किरिया हुआ। हुकुम खणी ॾिना आहिनि पुलिस वारनि खे। अच्छा, पुलिस NC कटाई आहे? घणा ॾींहं थिया आहिनि? अॼु चौथों ॾींहुं आहे हिन ॻाल्हि खे। हाणे पुलिस छा थी चवे? पुलिस चवंदा सबर कर, अञा वरी सबर कर, असीं मुतल करियूं माण्हू किथे ॼाण छा आहिनि, सबर कर, अञा उहो सबर में ॼाणे मुंहिंजो को कोन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।